बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, एक अफ़सोसनाक वीडियो सां गॾु जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। प्यारा दोस्तों, यकीनन हमें ख़बर पइजी चुकी हूंदी त अदाकार ऐं डायरेक्टर मुनव्वर अली शाह जो इंतकाल थी चुको आहे ऐं अदाकार मुनव्वर अली शाह जी नमाज़ जनाज़ा उन्हनि जे आबाई क़ब्रिस्तान में पढ़ी वई, जिते सिंधी मीडिया सां तालुक़ रखंदड़ सभिनी दोस्तनि सां गॾु सोशल ऐं समाजी वर्करनि पिणु नमाज़ जनाज़ा में शरीक कई ऐं उन खां पोइ अदाकार मुनव्वर अली शाह जी तदफ़ीन में पिणु शरीक थिया। सैयद मुनव्वर अली शाह जे मढ़ खे संदसि आबाई क़ब्रिस्तान में रखियो वियो आहे। सैयद मुनव्वर अली शाह जे विछोड़े सां सिंधी ड्रामा इंडस्ट्रीअ में हिकु वॾो ख़ाल थियो आहे, जेको कॾहिं फिल न थी सघंदो। साथी अदाकारनि जो चवणु हुयो त सैयद मुनव्वर अली शाह हिकु यूनिवर्सिटी हुयो। सैयद मुनव्वर अली शाह खोड़ सारा अदाकार पैदा कया। सैयद मुनव्वर अली शाह चेयरमैन एक्टर एसोसिएशन जो साथी अदाकारनि जो चवणु हुयो त आपा शबीरा चन्ना जे विछोड़े खां पोइ सैयद मुनव्वर अली शाह जो विछोड़ो सिंधी ड्रामा इंडस्ट्री लाइ इंतिहाई भवाइतो ख़ाल आहे, जेको कॾहिं बि न भरिजी सघंदो। सीनियर अदाकार मुनव्वर अली शाह जे नमाज़ जनाज़ा में पंहिंजे लोकल माण्हुनि सां गॾु सोशल समाजी ऐं वॾी तादाद में अदाकारनि पिणु हिसो वरितो। त प्यारा दोस्तों, इहो ई अॼु जी वीडियो। अव्हांखे गुज़ारिश आहे त अदाकार मुनव्वर अली शाह जी मग़फ़िरत लाइ हिकु दुआ घुरी कमेंट में आमीन ज़रूरु लिखंदा। दुआउनि में यादि कजो। अल्लाह हाफ़िज़।